डिजिटल तब्दीली तेज़ थी वई आहे ऐं इहा टेक्नोलॉजी असांजे रोज़ाने ज़िंदगीअ जो अहम हिसो बणिजी वई आहे। इन सां को फ़र्क़ु नथो पवे त असां केरु आहियूं या छा करियूं था। सॼी दुनिया में हिन वक़्तु टेक्नोलॉजी माहिरनि लाइ रोज़गार जा वॾा मौक़ा मौजूदु आहिनि। अवां बि थोरी महिनत सां इहे स्किल सिखी पंहिंजी आमदनी वधाए सघो था। हिकु सर्वे मूजिबि अधु खां वधीक टेक प्रोफेशनल्स मौजूदा मार्केट जे इम्काननि में पंहिंजी मर्ज़ीअ जूं नौकरियूं ॻोल्हण में सवलाई महसूसु कनि था। सॼी दुनिया में कारोबारी इदारा नई टेक्नोलॉजीअ जी ॼाण रखंदड़नि खे ॻोल्हींदा आहिनि त जीअं हू महारत मां फ़ाइदो वठनि। 2023 में सभ खां वधीक घुर्बल स्किल्स जो ज़िक्र कयूं था जिन ज़रिए पाकिस्तानी शहरी बि वॾो नालो कमाए सघनि था। आलमी इदारे फोर्ब्स मूजिबि हिन साल डेटा कम्युनिकेशन ऐं डेटा स्टोरी टेलिंग अहिड़ियूं अहम महारतूं हूंदियूं जिन जी मार्केट में वॾी डिमांड आहे। अंदाज़े मूजिबि 2025 में 70% नौकरियूं सिधी रीत डेटा साइंस सां वाॻियल हूंदियूं। ॿी आहे साइबर सिक्योरिटी। सॼी दुनिया में हैकिंग, साइबर हमलनि ऐं डेटा जे भञकड़नि में वाधि थी रही आहे ऐं कारोबार खे धकु लॻे थो। हैकर्स कारोबारी इदारनि ऐं उन्हनि जी डेटा लाइ वॾो ख़तरो आहिनि। इन मसइले जे हल लाइ कंपनियूं ऐं कारोबारी इदारा बासलाहियत साइबर सिक्योरिटी माहिरनि खे ॻोल्हनि था। ताज़ो मशीन लर्निंग ऐं हथरादू ज़ियानत यानी ML ऐं AI ज़िंदगीअ जो वॾो हिसो बणिजी विया आहिनि। इहे ऑनलाइन इंसान जहिड़ा चैटबॉट हुजनि या कुझु ॿियो, इहे सभु कम AI टेक्नोलॉजी ज़रिए कया पिया वञनि। इहो सभु इन लाइ थी रहियो आहे छो त कारोबारी माण्हू इन टेक्नोलॉजीअ मां वधि खां वधि फ़ाइदो वठी हथरादू ज़ियानत ते कमकार भाणणु चाहिनि था। इन खां सवाइ कंहिं बि ऐप या वेब ते फ़ॉन्ट साइज़, आर्टिकल थीम्स जी दर्जाबंदी ऐं वाहिपेदारनि खे शयूं ॻोल्हण में मदद ॾियण खां ई-कॉमर्स जी दुकान लाइ UX यानी यूज़र्स एक्सपीरियंस डिज़ाइनर घुर्बल हूंदा आहिनि। इन्हनि जी महारतुनि मां अॼुकल्ह वॾो फ़ाइदो वरितो पियो वञे। इन लाइ कोडिंग जी ॼाण वधीक ज़रूरी नाहे, पर पोइ बि हिननि जी वॾी डिमांड आहे। ऐं आख़िर में क्लाउड कंप्यूटिंग। गार्टनर जो अंदाज़ो आहे त आलमी क्लाउड जा ख़र्च 2023 में $591 बिलियन ताईं पहुची वेंदा, जेको गुज़िरियल साल जी भेट में 20% खां वधीक हूंदो। कारोबारी इदारा क्लाउड माइग्रेशन खे पंहिंजे डिजिटल तब्दीलीअ में हिकु अहम ज़रूरत सम्झनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk